बकरी भली या नौकरी। दोस्तो इहो जुमिलो ॾाढो अहम आहे जंहिंखे सम्झण जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। असां नौकरियुनि खे अहमियत ॾियूं था, यकीनन नौकरी बि ज़रूरी आहे, पर नौकरी तरक़ी कान्हे। ऐं असां जेकॾहिं सम्झी रहिया आहियूं त नौकरी मां असां वरी तरक़ी कंदासीं त इहा असांजी ॾाढी ग़लतफ़हमी आहे। नौकरी असांजे टिनि वक़्तनि जी मानी असांखे ॾिए थी, ऐं ॿियो नौकरी हिकिड़े क़िस्म जी ग़ुलामी बि आहे। ऐं असां पोइ ऑफिसरनि जा दड़का झलियूं था, ऐं उन सां गॾोगॾु रोज़ाना बुनियादनि ते असांखे तमामु वरी जाकोड़ करणी पवे थी, ऐं इलाही सारनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। तंहिं करे मुंहिंजी नज़र में नौकरी भली कोन्हे का, ॿकरी भली आहे। पाण वीडियो खे अॻिते हलायूं था, पर उनखां अॻु में तव्हांखे गुज़ारिश करियां थो त रूमी गोड फार्म चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं कमेंट्स में असांखां पुछो, सुवाल करियो त ॿकरियुनि जी पालना कीअं थिए। हाणे असांजी सिंध, अॻु में तव्हांखे गुज़ारिश करे चुको आहियां त असांजी सिंध जो ई जेका मईशत आहे उहा घणे क़दुरु चौपाए माल ऐं ज़राअत ते आहे। पाणी जे बहिरान जे करे हाणे असांजी ज़राअत बि जेका आहे सा उहा पोइते पइजी रही आहे, ऐं बाक़ी आहे चौपायो माल। हाणे चौपाए माल में वरी ॿकरी उहो जानवर आहे जेको हर तरह जो कख पन खाई वेंदो आहे, ऐं उनखे तव्हां जेको बि चारो ॾींदव उहो चारो ॿकरी खाईंदी। ऐं असां इहो ॾिसारे वियूं था। अक्सर कॾहिं कॾहिं यूट्यूबर कुझु मुबालगा आराई जो कमु वठंदा आहिनि, वधाव खां कमु वठनि, चवंदा आहिनि त हेतिरो हीअं थींदो हीअं थींदो। पर जेका एग्ज़ैक्ट रिसर्च आहे, जेका तहक़ीक़ आहे, त ॿकरी जो साल 15 महीना थींदो आहे। ऐं 15 महीना इन जे करे चवां थो जो साल में यानी 12 महीननि में ॿकरी ॿतूर ॾींदी आहे। पर उन में वरी असां छा कंदा आहियूं जो ॿकरी विहामंदी, ऐं उनखां पोइ असां 15 ॾींहं तरसी वरी हुनखे असीं छेलो ॾींदासीं, वरी उहा ढुक थींदी। नतीजे में ॿकरी जी उमिरि घटिबी। उनजे करे जेकॾहिं असां चाहियूं था त असां ॿकरी खां घणो असीं फर वठूं ऐं नाणो कमायूं, त पोइ असांखे ॿकरी जो जेको साल आहे उहो असांखे 15 महीना करिणो पवंदो। ऐं जॾहिं असां 15 महीना कयो त पोइ ॿकरी खे 3 खां 4 महीना गैप मिलंदो, ऐं गैप मिलण सां ॿकरी जेका आहे उहा तव्हांखे न रुॻो सुठा फर ॾींदी, सिहतमंद फर ॾींदी, पर पाण बि सिहतमंद रहंदी, खीर बि ॾींदी अव्हांखे। ऐं अॼुकल्ह असां वटि ॿकरियूं पाले पाइण जो रुझान आहे, इहो ज़बरदस्तु आहे ॾाढो। पर ॿकरियुनि जो खीरु जेको आहे उहो ॿकरियुनि जो खीरु सॼी दुनिया में पसंदि कयो वेंदो आहे, छाकाणि त ॿकरी जड़ियूं ॿूटियूं खाईंदी आहे, मुख़्तलिफ़ गाह खाईंदी आहे। तंहिं करे उनजे खीर में ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जी एंटीबायोटिक मौजूदु हूंदी आहे, ऐं उहा असांजे क़ुवत मुदाफ़ियत खे तमामु घणो ताक़तवर बणाईंदी आहे। त हाणे उनजो खीर बि असीं विकिरो करे सघूं था। ऐं जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी आहे, फ़र्ज़ु करियो उहा हिकिड़ो छेलो थी ॾिए ऐं हिकिड़ी छेली थी ॾिए, त छेली असीं पंहिंजे लाइ रखंदासीं, छेलो वरी असीं ईद उल अज़हा जे लाइ उनखे असीं तातींदासीं, पालींदासीं। ठीकु साल खां पोइ उहो ॿिड़ांदो थी वेंदो ऐं अव्हां वञी उनखे खपायो। हूअं छेलो असांखे जेको आहे सो 7-8 महीननि जो 25,000-30,000 रुपया मिलंदो। पर जेकॾहिं सुठे नसुल जी ॿकरी आहे त उहो छेलो असांजो ईद उल अज़हा ते ₹1,00,000 खां घटि कोन विकामंदो, घटि मां घटि ₹1,00,000 वेंदो। जेकॾहिं पटेरी नसुल आहे, जेकॾहिं उन में बरी नसुल आहे, उन में खोड़ सारा, कामोरी जो त ख़ैरु जवाबु न आहे। कामोरी ॿकरी त उहा ॾाढी क़ीमती हाणे असां वटि आहिस्ते आहिस्ते घटि थींदी थी वञे। रूमी गोड फार्म इन कोशिशि में आहे त न रुॻो असीं कामोरी ॿकरी उनखे बि असीं पंहिंजे फार्म ते रखूं, पर ॿिया जेके ब्रीड्स आहिनि उहे जेके ख़तमु थींदा था वञनि, उन्हनि खे बि असां हिते क्रॉस कराए उन्हनि जो बि असीं हिते तजुर्बा कयूं। पर हाणे बुनियादी सुवालु पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे त असीं ॻाल्हि त करे छॾियूं था त बाबा ॿकरी भली या नौकिरी भली। अदा ॿकरी तॾहिं भली जॾहिं ॿकरी जे पालना जो जेको निज़ाम आहे उहो दुरुस्त हुजे, ऐं नौकिरी जेका आहे उहा बि इन सूरत में भली आहे जो जेकॾहिं अव्हांखे को बि कमु कोन्हे, अव्हां वटि ज़मीन कान्हे का, ऐं नौकिरी जो मुखालिफ़ कोन आहियां, पर उन में तरक़ी कान्हे का। तंहिं करे जेका वधीक तरजीह ॾियां थो उहा
ॿकरियुनि जी पालना ऐं ॿिए कारोबार खे ॾियां थो। मिसाल तौरु अव्हां ॿकरियूं पालियो, अव्हां कुकड़ियूं धारियो, अव्हां ॿिए क़िस्म जा जेके मार्केट ॾिसो जिथे अव्हां रही रहिया आहियो त उते अव्हांखे ख़बर पवंदी त हिते कहिड़ी शइ जी खोट आहे, पोइ उनजो अव्हां दुकानु खोलियो। कारोबारनि ॾांहुं तव्हां जॾहिं ईंदव त यकीननि अव्हां उन मां ज़बरदस्त क़िस्म जो नाणो कमाईंदव। पर हाणे असां वटि अॼुकल्ह सच इहो चवां, मुंहिंजा सभु पंहिंजा आहियो त सच इहो ॻाल्हायां त असां वटि महिनत जो रुझान ख़तमु थी वियो आहे। ख़्वाबनि जी दुनिया में रहूं था, तसवरनि जी दुनिया में रहूं था। तसवरनि में असां सोचींदे सोचींदे असीं लखे रुपया ठाहियूं था ऐं पोइ असीं उन मां वॾा महल अॾियूं था। पर जॾहिं प्रैक्टिकलिज़म अचे थो ऐं जॾहिं असीं उन ख़्वाब मां, तसवराती ख़्वाब मां निकिरूं था त पोइ असांखे ख़बर पवे थी त असां त ख़ाली आहियूं। उनजे करे जेकॾहिं असां चाहियूं था त ख़ुशहाल, फज़ीलत भरी, इज़त भरी ज़िंदगी असीं गुज़ारियूं त पोइ असांखे को न को कारोबार करणो पवंदो। ऐं जेके माण्हू ज़राअत सां तालुक़ु रखनि था उनखे ॿकरियूं पालणियूं पवंदियूं, मेहूं पालणियूं पवंदियूं, ॻऊं पालणियूं पवंदियूं, रिढूं पालणियूं पवंदियूं। ऐं इहे सभई शयूं जी पालना हू कंदो त कॾहिं बि हू ग़रीब न रहंदो, हुनजो खीसो कॾहिं बि ख़ाली न रहंदो। पर हाणे ॿकरियुनि जी पालना, रुॻो ॿकरियुनि जी पालना इन सां कोन्ह थींदी। ॿकरी हिकिड़ो अहिड़ो हिसास जानवर आहे जो उनजी जेकॾहिं तव्हां वक़्त ते वैक्सीन न कराई ऐं उनखे जेकॾहिं तव्हां उन जूं 4-5 वैक्सीन्स आहिनि उहे ॾाढियूं अहम आहिनि, उहे न करायूं त तव्हां उन में का बि कामयाबी हासिलु करे न सघंदव। हाणे सुवाल ही थो पैदा थिए त ॿकरी जे लाइ सरमायो किथां अचे, ॿकरी जे लाइ पैसा किथां अचनि। अदा उन जे लाइ पैसनि जी ज़रूरत कोन्हे का। ऐं सिंध में तव्हां जेकॾहिं ॿहिराड़नि में वेंदव त तव्हांखे 80% आधियारियूं ॿकरियूं तव्हांखे मिलंदियूं जेके ग़रीब माण्हू उहे पंहिंजूं आधियारियूं ॿकरियूं वठी उन ते पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। पर उन जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त असां माल जॾहिं धारियूं, ॿकरियूं जॾहिं धारियूं त उन में असीं जेको बि नसुलु रखूं उहो हिकिड़ो या 2 नसुल हुजे ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि असीं उन जूं वाड़ियूं ठाहियूं। ऐं जेकॾहिं असां वटि पैसो कोन्हे, शेड वॾा नथा ठाहे सघूं ऐं उनखे जदीद बुनियादनि ते नथा पाले सघूं त फ़िलहालु असीं शुरूआति करियूं पंहिंजे सादे नमूने सां। पोइ जॾहिं असां वटि नाणो अची वञे, पैसो अची वञे त पोइ असां शेड बि ठाहियूं। ऐं ज़रूरी कोन्हे त महांगा शेड ठाहियूं, असां सस्ता शेड बि ठाहे सघूं था, असीं लकड़नि सां बि शेड ठाहे सघूं था। पर ॿकरी खे 4-5 फुट ज़मीन खां मथे बीहारणो आहे त जीअं ॿकरी जो जेको पेशाब आहे उन में जेका गैस आहे उहा उनजे फिफड़नि खे इम्पैक्ट न करे, उनजे फिफड़नि खे नुक़सानु न पहुचाए, त जीअं असीं हिकिड़ी ॿकरी मां घणे खां घणा तूर हासिलु करे सघूं। हाणे असां जेको रूमी गोड फार्म आहे उते त ख़ैर असांजो स्ट्रक्चर तमामु वॾो आहे। सिंध में तमामु वरली कंहिं माण्हू वटि इन क़िस्म जो स्ट्रक्चर हूंदो, पर असां जेको उनखे आहे उनखे कमाल नमूने सां निज जदीद बुनियादनि ते उनखे ठाहियो आहे। असांजी ॿकरियूं 7 फुट मथे बीहंदियूं आहिनि। ऐं उन में असां वरी ॾिसो कारोबार में मुख़्तलिफ़ टेक्निक्स, मुख़्तलिफ़ तरीक़ा अख़्तियार कबा आहिनि। मिसाल तौरु असां मथे शेड ठाहे छॾियो आहे, 7 फुट ऊचो शेड आहे, उन जे हेठां वरी असां कुकड़ियुनि जो शेड ठाहे छॾियो आहे। हाणे उते कुकड़ियुनि में जेको आहे सो असीं उन में बि नाणो कमाईंदासीं। ज़मीन जो टुकुर असां वटि पंहिंजो आहे ऐं ॿकरियूं बि आहिनि ऐं उन सां गॾो गॾु कुकड़ियूं बि असां पालियूं आहिनि। ऐं ॿियूं प्रोडक्शन्स बि जेके ज़रई प्रोडक्शन्स आहिनि, एग्रीकल्चरल प्रोडक्शन्स आहिनि, उहे प्रोडक्शन्स बि असीं इरादो रखूं था त असीं उन्हनि खे उहे बि ठाहींदासीं। असां पंहिंजी नर्सरी ठाहींदासीं ऐं उते हिन वक़्तु एनवायरमेंट जो जेको आहे सो उहो वॾो असां वटि मसइलो आहे, त उन्हनि जे हल जे लाइ बि असां सोचे रहिया आहियूं। हाणे रूमी गोड फार्म जो मक़सदु रुॻो इहो नाहे त असां कमायूं। असीं चऊं था त सिंध पंहिंजे पेरनि ते बीहे, सिंध जो माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे, सिंध जो माण्हू अॻिते वधे, तरक़ी करे। उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त असांखे महिनत करणु खपे। हाणे पाण सवेरे जेका वैक्सीन जी ॻाल्हि पई कई उहा इहा पई कई त हिन जूं 4-5 अहिड़ियूं वैक्सीन आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि। हिकिड़ी आहे PPR। हाणे PPR जूं अलामतूं इहे आहिनि त उन में ज़ुकाम थी पवंदो आहे ॿकरी खे, वात में उन खे लिफूं पइजी वेंदियूं आहिनि ऐं ॿकरी जेको आहे सो दस्त ॿकरी खे थी पवंदा आहिनि, तमामु घणा खाइणु पीअणु छॾे ॾींदी आहे ऐं हरू भरू जा जेके आहिनि उहे चाॿा ॾींदी रहंदी आहे ऐं ॾंद घोटींदी रहंदी आहे। त इहे PPR जूं निशानियूं आहिनि। PPR जी वैक्सीन सेप्टेंबर में थींदी आहे ऐं ॿी तव्हां फेबरवरी मार्च में बि कराए सघो था। ऐं उहा साल जी हिकिड़ी जेका आहे सा उहा वैक्सीन आहे। उनखां पोइ वरी CCPP आहे, उनखां पोइ FMD आहे, उनखां पोइ ETV आहे।
इहे जेके 4 वैक्सीन आहिनि इहे तमामु ज़रूरी आहिनि। हाणे हिकिड़ो थियो वैक्सीन जो मसइलो, ॿियो जेको हिन जो बुनियादी आहे जेको असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त ॿकरी खे घटि मां घटि 3 वक़्त तव्हां चारो ढव ते ॾियो ऐं चारो ॾियण खां पोइ घटि मां घटि कलाक जे गेप सां अव्हां ॿकरी खे पाणी पीआरियो। ॿकरी जेका आहे सा उहा डिहाइड्रेशन यानी उनजे जिस्म में पाणी जी खोट जो मसइलो पैदा न थिए। हाणे इहो त थियो ॿकरियुनि जो सिलसिलो, पर असांजी कमाई छा आहे? असुलु बुनियादी नुक़्तो इहो आहे त असांजी कमाई छा आहे? असांजी कमाई आहे ॿकरी मां पैदा थींदड़ फर। हाणे फर असांजी कमाई आहिनि। यादि रखणु खपे त 7 महीननि 8 महीननि ताईं जेकॾहिं मादी फर आहे त उहा वरी ढुकी थी वेंदी आहे ऐं उहा फर ॾियणु शुरू कंदी आहे। त उन नमूने सां जेकॾहिं अव्हां फ़र्ज़ु कयो ॿकरियूं धारियो था ऐं उन में तव्हां वटि 2 मादियूं आहिनि ऐं हिकिड़ो नर आहे या 4 मादियूं आहिनि हिकिड़ो नर आहे, हूअं 25 ॿकरियुनि जे लाइ हिकिड़ो ब्रीडर यानी हिकिड़ो छेलो उहो काफ़ी हुजे थो ऐं उन्हनि सभिनी ॿकरियुनि जे लाइ बहितरु हुजे थो। त जॾहिं तव्हां उहो छेलो वठंदव त ज़ाहिर आहे उन में मादियूं बि थींदियूं, उन में नर बि थींदा। नर तव्हां ईद उल अज़हा जे लाइ गॾु कंदा वञो, मादियूं जेके सुठियूं आहिनि उहे तव्हां वरी मज़ीद ॿकरियुनि जी पैदावार जे लाइ रखंदा वञो ऐं उहे जेकी मादियूं आहिनि उहे वरी ईंदड़ 7 महीननि खां पोइ तव्हांजी यानी जेको फार्म आहे या जेका वाड़ी आहे उन ते इज़ाफ़ो हूंदो। त अहिड़े नमूने सां हिकिड़ी अहिड़ी रिथाबंदी जेका जंहिं रिथाबंदी तहत अव्हां तमामु वॾो नाणो कमाए सघो था। पर असां छा कंदा आहियूं, 2 ॿकरियूं वठी आयासीं, 4 ॿकरियूं वठी आयासीं, उहे असां कंहिं वर्कर जे हवाले करे छॾियूं, पघार ते उनखे असां 10-15 हज़ार ते रखी छॾियो। पोइ उनजी मर्ज़ी आहे त फरनि खे खीरु केतिरो थो प्यारे थो या नथो प्यारे, या वरी छिके घणो प्यारे थो त पोइ फरनि खे दस्त थी पवनि था ऐं पोइ फर अक्सर असांजा मरी था वञनि। तंहिं करे उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदे शेड्यूल ठाहिबो त फर खे केॾी महिल खीरु ॾियणो आहे ऐं केसी ताईं खीरु ॾियणो आहे। घटि मां घटि फर जेको आहे उनजी जेका पंहिंजो देखभाल आहे या उनजी जेका जांच पड़ताल आहे उहा 2 महीननि ताईं तव्हांजी नज़रदारी हुजे, हर हिकु फर तव्हांजी नज़रदारी हेठि हुजे। ऐं जॾहिं उहो नज़रदारी हेठि हूंदो त उनखे को बि मसइलो हूंदो त तव्हां यकदमि हल करे वठंदो, छाकाणि त फर तव्हांजी आमदनी आहे, फर तव्हांजी कमाई आहे, फर तव्हांजा पैसा आहिनि। ॿकरी त तव्हांजी इन्वेस्टमेंट आहे, उहा त तव्हांजी सीड़प आहे, उहा तव्हां जॾहिं सीड़प करे था छॾियो त उन मां पैदा थींदड़ जेके फर आहिनि उहे फर ई अव्हांजी पैदावार आहिनि। उनजे करे फरनि ते अव्हांखे सभ खां वधीक तवजह ॾियणो पवंदो। जेकॾहिं अव्हां वटि पंहिंजो ॿनी जो टुकुरु आहे त ॾाढो ज़बरदस्तु, तव्हां उन मां बरसीन पोखियो, उन में गुआर पोखियो, उन में जंतर पोखियो ऐं इन क़िस्म जा जेके सावा फ़सुल आहिनि उहे पोखियो। बोह बि तव्हां वटि हुजणु खपे, भूसो बि तव्हां वटि हुजणु खपे, यानी ॿकरी खे जेके बि चारे जूं शयूं आहिनि उहे बि तव्हां वटि हुजणु खपनि। जेकॾहिं फार्मिंग कयो था त उनजो वरी तरीक़ाकार ऐं उनजो जेको निज़ाम आहे उहो बिना ॿी तरह जो। हाणे ॾिसो पिया असां वाड़ी ठाही आहे, जीअं असांजे शेड तां लहंदियूं आहिनि ॿकरियूं त उन्हनि खे असां हेठि आहरा उन्हनि जा ठाहिया आहिनि, उन्हनि में असीं उन्हनि खे गाह ॾेई छॾींदा आहियूं। ऐं असीं वैक्सीन जे सिलसिले में बिल्कुलु का बि लापरवाही न कंदा आहियूं त जीअं ई वक़्तु ईंदो आहे त असीं उनजी वैक्सीन कराइणु शुरू कंदा आहियूं। असीं वक़्तु बे वक़्तु सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे रूमी गोट फार्म यूट्यूब चैनल जे वसीले उन्हनि खे इहा मालूमात बि ॾींदा रहंदा आहियूं। ऐं इहो बि असांजो रुगो सेटअप मुकमिल थी वठे, अञा असां प्रोसेस में आहियूं, असां मरहलनि में आहियूं। सेटअप जीअं मुकमिल थियो त बाक़ाइदे असां ट्रेनिंग प्रोग्राम बि पंहिंजा शुरू कंदासीं त जीअं असांजो जेको आहे सो असांजे सिंध जो माण्हू असां खां उहा सिख्या हासिलु करे ऐं उहा जेका ट्रेनिंग आहे उन वसीले हू अॻिते वधे ऐं पाण बि जेको आहे सो गोट फार्मिंग करे। हाणे ॼारियूं ॾिसो था, हिन जे हेठां वरी असांजा इहे कुकड़ आहिनि, इहे देसी कुकड़ आहिनि, फार्मी कुकड़। उन्हनि खे पालणु थोरो ॾुखियो बि आहे ऐं ॿियो उहे उनजी फीड में ॾाढी बदबू हुजे थी, बैक्टीरियास थियनि था। तंहिं करे असां देसी कुकड़ पालिया आहिनि ऐं उनखे आम अन्न ॿाजरी जोअर ऐं कणिक जो अन्न असीं उन्हनि खे ॾियूं था। पाणी उन्हनि खे असीं अंदरि ॾेई था छॾियूं। वॾो शेड आहे इहो अंदरि, इन में तक़रीबन 1000 खनि कुकड़ियूं जेकॾहिं रखजनि तॾहिं बि उहे आराम सां हुते सर्वाइव कंदियूं। हाणे इहे बचा बि नंढड़ा थिया आहिनि। त अहिड़े नमूने सां घण तरफ़ा कारोबार ई असांखे पंहिंजे पेरनि ते बीहारे सघनि था। असां बार बार इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा आहियूं त बाबा तव्हां गोट फार्मिंग कयो ऐं तव्हां 2 ॿकरियुनि खां शुरूआति कयो, 1 ॿकरी खां शुरूआति कयो। सच पुछो 2, 2.5-3 सालनि में तव्हांजी 1 ॿकरी तव्हांजी नौकिरी खे मारींदी,
हीउ जेको मूं पहिरियां ई उथंदे चयो त नौकिरी भली या ॿकरी, त तव्हांजी हिकिड़ी ॿकरी बि 3 सालनि खां पोइ हिकु धण में तब्दील थींदी। ऐं जॾहिं तव्हां वटि धणु हूंदो त महीने में फ़र्ज़ु कयो जेकॾहिं क्लार्क 50-60 हज़ार खणे थो त पोइ तव्हांजो उहा ॿकरी ठीकु 3 सालनि खां पोइ हिकिड़ो वॾो धणु हूंदो। ऐं जेकॾहिं तव्हां उन धण जी यूटिलाइज़ेशन दुरुस्त नमूने सां कंदव त पोइ अव्हांजे लाइ जेको आहे सो उहा क्लार्की बेमाना लॻंदी, बल्कि ऑफिसरी बि बेमाना लॻंदी। उनजे लाइ मुंहिंजी सभिनी अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे अव्हां कारोबार ॾांहुं अचो। जिथे बि रूमी गोड फार्म जी ज़रूरत आहे त रूमी गोड फार्म अव्हांजे लाइ हाज़ुरु आहे। ऐं तव्हांखे जदीद ईंदड़ वीडियोज़ में जदीद मालूमात बि मुहैया कंदुसि ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त कहिड़ियूं वैक्सीन्स हुजनि। पोयनि वीडियोज़ में बि आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां, पर हाणे कुझु वरी नवां उहे जेके ख़्याल आहिनि, नयूं जेके टेक्नोलॉजीज़ आयूं आहिनि उहे बि अव्हांखे ॿुधायूं वेंदियूं। ऐं यकीनन तव्हां जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदव त उहे शयूं तव्हां ताईं वक़्त सिर पहुचंदियूं रहंदियूं ऐं नतीजे में अव्हांखे मालूमात पहुचंदी ऐं अव्हां अॻिते वधी सघंदव। अव्हां कमेंट करे असांखां पुछो, असांजा फ़ोन नंबर मौजूदु आहिनि, असांजी हर शइ मौजूदु आहे। असां सिंध जे माण्हुनि जे लाइ हर वक़्तु सर्विसिस ॾियण जे लाइ तयारु आहियूं। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई आहे ऐं मुंहिंजी गुफ़्तगू अव्हांखे पसंदि आई आहे त तव्हां हिन वीडियो खे शेयर कयो, कमेंट कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो चैनल खे ऐं दोस्तनि ॾांहुं हीअ वीडियो वधि खां वधि मोकिलियो त जीअं दोस्तनि ॾांहुं बि जेको आहे सो इहा असांजो पैगाम वञे। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इज़त ऐं जियापे सां ज़िंदगी